सुबुह जे वक़्तु सही मुस्लिम किताब पढ़ी रहियो हुअसि त मुंहिंजी अनमोल धीउ मुंहिंजे लाइ सूफ़ खणी आई जेकी कारनि मिर्चनि में ॿुॾल हुया। सही मुस्लिम किताब बहितरीनु आहे, सभिनि खे पढ़णु खपे। घरवारी आवाज़ु कयो त मिशिन जो बेल्ट लही वियो आहे ऐं पोइ उहो बेल्ट ठाहे करे मिशिन खे हलायो। मुंहिंजे पुटु सालार खे ॻोढ़ा निकिता मथे ते ऐं मूं चयो त हिनखे हॉस्पिटल में ॾेखारिजे। गुलशन अदीद में आयशा हॉस्पिटल वियसि। रहमान दोस्त हुजणु मुंहिंजो वेठो, हुनखे हथु ॾिनो, पर्ची कटाई ऐं 11:30 थिया। सालार खे संभराए करे सिधो वियुमि आयशा हॉस्पिटल, जिते डॉक्टर खां चेकअप करायो। डॉक्टर दवा ॾिनी ऐं दवा जी पर्ची सिधो खणी आयसि नेशनल मेडिकल स्टोर वटि, जेको गुलशन अदीद में आहे। दवाऊं वठियूं, दवाऊं चेक करायूं। वॾेरा ॻाल्हि कंदा हुया त को ज़मानो हुयो त असांखे मथे में सूरु पवंदो त शींहं छाप गोरी वठी खाईंदासीं, मथे जो सूरु ख़तमु थी वेंदो। पर हींअर साईं मथे जो सूरु तव्हांजो 1500 2000 खाई वेंदो। अहिड़ी पोज़ीशन आहे। अचे बाबा। मुंहिंजी मज़ूरी जो टाइम थी वियो ऐं मां पहुतुसि अरबा बाज़ार, जिते मज़ूर चांहि पी रहिया। शामियाना न लॻाया लॻंदो। पियो चांहि। केतिरा मज़ूर हणंदा आहियो बुध बाज़ार? 6 मज़ूर पूरी बाज़ार अरबा बाज़ार खणी छॾींदा आहियो? केतिरे कलाकनि में? 4-5 कलाक। 4-5 कलाक न शामियाने जी ॻाल्हि हो। शामियाने ॿ लॻी था वञनि। राति हिकिड़े में लाहे वेंदा आहियूं। लाहे माना हिकिड़ी राति में वेंदा आहियो, चाढ़ींदा माना 2 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। इलाही आहे, वॾी ड्रिगी बाज़ार आहे। ॾिसो न तव्हां होसि ताईं हली थी वञे। दोस्तो अरबा बाज़ार जेकी आहे न, जेके शामियाना जेके लॻल हूंदा आहिनि, उहो 2 ॾींहंनि अंदरि लॻंदा आहिनि ऐं 6 मज़ूर हुनखे खणंदा आहिनि। 2 ॾींहंनि अंदरि ई पूरी शामियाना टेंट वग़ैरह सभु जा सभु लॻी वेंदा आहिनि। हिकिड़ी टेबल जा घणा वठंदा आहियो ठाराणी पहिरां? बगल टोटल जेकी हूंदी आहे 70 रुपये फ़ी टेबल के, जितनी भी टूटी हो। अच्छा, कील वील भी आपके होते हैं? मालिक लेके मालिक ही होते? ठीक, ज़बरदस्त। अच्छा, पंजाब सां ताल्लुक़ रखंदड़ ही आहे मुंहिंजो दोस्त वकास मुल्तानी। पटाटे बसरनि जो वॾो वापारी आहे। गुलशन अदीद में जेके बि वॾा होटल आहिनि जा रेडा ठीए वारा आहिनि, उनखे सप्लाई बि कंदो आहे ऐं पाण बि ही स्टॉल ते माल हलाईंदो आहे। पहिरियों हिन जो वाल साहब हलाईंदो हुयो, पर वाल साहब खे हाणे हू स्टॉल ते विहारींदो आहे ऐं सॼो ज़िम्मो पाण खयो अथई ऐं पाण मंडीअ मां वठी ईंदो आहे, हलाईंदो बि आहे ऐं ॿधे में दुकानदारनि खे ॾींदो बि आहे। ईअं कहिड़ी बि बाज़ार आहे उते अची करे पंहिंजो सवेरे माल खे खोलींदो आहे। सो एडवांस में 1 ॾींहुं अवल हे माल घुराईंदा आहिनि। मज़दूर हिननि जा दोस्त जा आहिनि। हीउ ॾिसो लॻाए थो पियो। खेर जी राति गुज़री वई, सुबुह थियो। अरबा बाज़ार जो ॾींहुं अची वियो। मां स्टॉल ते माल पंहिंजो लॻायो हुयो, पर शामियाननि जे विचां जेके तव्हां विथियूं ॾिसो था, उन मां उस अची रही हुई। उन उस खे हेठि अचण ऐं रोकण जे लाइ मां खथियूं खयूं ऐं खथियुनि खे ॿधो उन विथीअ में, त जीअं उहा उस हेठि अची करे मुंहिंजी साई सावल खे ख़राबु न करे। गिराकी जो टाइम शुरू थी वियो। हीअ आहे मामो सुलेमान मंगी, जेको गुलशन अदीद में ई रहंदो आहे। ग्राहक मुंहिंजा तमामु घणा गुलशन अदीद में रहंदा आहिनि ऐं उहे ईंदा आहिनि, भाॼी वठी वेंदा आहिनि। दोस्तो हीअ मुंहिंजी कंडीशन ॾिसो था, मुंहिंजा हालात ॾिसो था। मां बाज़ार मां उथी आहियां हिन शख़्स जे लाइ। हीअ जेको शख़्स तव्हां ॾिसो था न, इंजीनियर आहे। हिन जी अॼु बर्थडे आहे। सॼी संगत असां पिपरी में जमा थिया आहियूं। तव्हां ॾिसी सघो था तादाद दोस्तनि जी। Happy birthday to you, happy birthday dear Abdullah। हर माण्हूअ जी ज़िंदगी में वेझा साथी, वेझा दोस्त हूंदा आहिनि। मुंहिंजी ज़िंदगीअ में वेझो साथी अब्दुल्ला तुर्क आहे।